नासिक चबड़ वेझो नसीरवाह में अणसुञातल नौजवान जो लाश तरण ते ॾिठो वियो आहे। तफ़सील मालूम कंदा अशरफ मंगरियो खां। जी अशरफ। जी बिल्कुल, चंबड़ वेझो नसीर कैनाल मां आलू मोरी वेझो हिकु अणसुञातल नौजवान जो लाश तरंदे ॾिसी चंबड़ मिसण ढंढोलियार ऐं मुख़्तलिफ़ थाणनि जी हदनि मां लाश तरंदो ॾिसी पुलिस जेका आहे देर सां पहुचण करे मेहरान टीवी उन जा फुटेज हथगत वरिता। इलाइक़े वासियुनि ढंढोलियार ऐं ॿियनि पुलिस चंबड़ पुलिस समेत ॿिए इतला ॾिनो जेको लाश आहे हिन महिल संजत जांग पुलिस बशीराबाद मोरी वेझो लाश कढराए वरितो आहे। एसएसपी ढंढोलियार जे सख़्त नोटिस खां पोइ जेको मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस में सख़्तु तरतलो पइजी वियो। लाश जेको आहे अणसुञातल आहे ऐं पुराणो लॻी रहियो आहे। पुलिस जेको आहे लाश तहवील में वठी हिन महिल जेको आहे चंबड़ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। नौजवान जी ख़बर न पइजी सघी आहे, सुञाणप न थी सघी आहे। लाश जेको आहे बशीराबाद मोरी वेझो एस जो वाहिद वलो जेको आहे लाश कढराए ऐं चंबड़ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। जी मेहरबानी अशरफ।